किताब अगिया सखना जो सिंदड़ी बार सारी हयाती जेलन में के मर्द रहता बेलन में के मर्द रहता बेलन में तो हर दम अल्लाह तारीख़ हिकिड़ी किताबनि में पढ़ी वञे थी, ॿी जेका सीना बसीना नसुल दर नसुल मुंतकिल थींदी रहे थी। सिंध जेका तारीख़ में तहज़ीबुनि जी माउ जो दर्जो रखे थी, उन जो इतिहास सवें हज़ारे सरवेचनि ऐं सूरमियुनि जे कहाणियुनि सां भरियो पियो आहे, जिन मां के नामवर त के गुमनाम हूंदा, पर जे सुञाणप में संदन किरदार सोन जे हरफ़नि में लिखण जहिड़ो आहे त महराण हिस्टोरिकल एंड कल्चरल वेलफेयर सोसाइटी टंडो आदम उन्हनि अमर अणमोट ऐं अरड़नि इंसाननि जी यादि खे सांढण संभालण ऐं सारण लाइ जुड़ियल उहो प्लेटफॉर्म आहे जंहिंजो बुनियादु फ़क़्ति ऐं फ़क़्ति सिंध जो इश्क़ आहे। इश्क़ जेको कॾहिं विरची वेहण न सिखियो आहे, मुर्शिद लतीफ़ जे लफ़्ज़नि में हणण हकलण ऐं ॿेली सारण उन जो मर्क आहे ऐं तारीख़ी शऊर जा 104 ॾाका तय कया आहिनि ऐं अॼु बि साॻी अण विरचाईअ सां सरगर्म अमल आहे, छाकाणि त सिंध तारीख़ी तहज़ीबी ऐं सक़ाफ़ती लिहाज़ खां हिकु इंतहाई ख़ुशहाल सरज़मीन रही आहे जंहिंजे हर रंग खे पंहिंजो अलॻि हुस्न आहे। महराण हिस्टोरिकल एंड कल्चरल वेलफेयर सोसाइटीअ तरफ़ां साल सिंध जे तारीख़ी शहर टंडे आदम में हिकु आलीशान सक़ाफ़ती मेड़ जो इंतज़ाम कयो वेंदो आहे, जंहिंमें पूरे सिंध मां चूंड फ़नकार, अदाकार, कहाणीकार, नावल निगार, फिल्मसाज़, नाटककार, सदाकार, नृत्यकार, तारीख़ नवीस, ॿोलीअ जा ॼाणू, आसार क़दीमा जा माहिर, रांदीगर, मश्करा, चवण जो मतिलबु अदब ऐं सक़ाफ़त जा अमीन अची गॾु थींदा आहिनि। रंगनि जो उहो मेलो 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो आहे ऐं हज़ारनि जे तइदाद में शाइक़ीन गॾु थी पंहिंजे तहज़ीबी हुस्न मां लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि। इफ़्तिताह सिंधू माथिरी जेका पंहिंजी तारीख़ ऐं सक़ाफ़त में हमेशह अॻु भरी रही आहे, पुराणी तहज़ीब रखंदड़ हिन धरतीअ सां मुहबत जे इज़हार तौरु हज़ारे धरती धणी सिंध जो पुराणो सक़ाफ़ती नक्शो ठाहे खेसि क़ौमी गीतनि ते सलामी पेश करे भिटाईअ जे राग सां सिंध सक़ाफ़ती मेले जे 3 ॾींहंनि वारी तक़रीब जी शुरूआति कई वेंदी आहे। सिंध सक़ाफ़ती मेले जे मौक़े ते मेले जे चीफ ऑर्गेनाइज़र आचर ख़ासकेली तारीख़, सक़ाफ़त, इल्म, अदब ऐं सियासत सां वास्तो रखंदड़ शख़्सियतुनि समेत तमामु आयल हज़ारे महिमाननि खे भलीकार चवंदो आहे। इन सिरे हेठि मुख़्तलिफ़ आलिम, अदीब, मुहक़क़, कहाणीकार, तारीख़ नवीस, आसार क़दीमा जा माहिर मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मक़ाला पेश कंदा आहिनि। उन सां गॾु तसव्वुफ़ जी बारीअ में अहम गुफ़्तगू पिणु हिन वेहक में शामिल रहंदी आहे। मेले में पहिरें ॾींहुं मुशाइरे जो एहतमाम कयो वञे थो, जंहिंमें सिंधी ऐं उर्दू ॿोलियुनि जा नामियारा शाइर पंहिंजो कलाम पेश करे हाज़रीन खां ख़ूब दाद वसूल कंदा आहिनि। सुगड़ ॿोलीअ जा वींझार हूंदा आहिनि, जिन वटि सिटुनि जी जोड़ जक जे हुनर सां गॾु लफ़्ज़नि जो बेबहा ख़ज़ानो मौजूदु हूंदो आहे। उन सां गॾु ॾिठूं, डोर, बैत ऐं गुजारतूं उन्हनि जे सुञाणप आहिनि। हिन मेले में सुगड़ कचहरी इन ख़ज़ाने जे वंड जो मौक़ो पेश कंदी आहे। इन सिलसिले में सिंध जे सदा हयात अमर किरदारनि जे सारुनि जा वर्क वारिया वेंदा आहिनि। उहे ॿोलीअ जा वणजारा, राग धणी, तारीख़ जा वारिस, फ़न जा अमीन, जिन पंहिंजी धरतीअ खे गुलज़ार करण में पाण मोखियो, तिन जी ज़िंदगियुनि ते रोशनी विझी खेनि मुहबतुनि जी भेटा पेश कई वेंदी आहे। मेले जे 3 रातिनि जो अलविदाई इस्म सुर रिहान हूंदो आहे, जंहिंमें जदीद मौसीक़ीअ सां गॾु लोक ऐं सूफ़ी रंग खे पिणु शामिल रखियो वेंदो आहे। सिंध जी सक़ाफ़त जो हिकु ख़ासि इस्म चर्चे बाज़ी बि आहे, जंहिंखे मद्देनज़र रखंदे हिन मेले में मशहूरु मश्किरनि जी हिकु महफ़िल सजाई वेंदी आहे, जंहिंमें टोलियुनि जी सूरत में चर्चा हिक ॿिए ते जुगतबाज़ी कंदा आहिनि। पग सिंध जे मर्द जी न सिर्फ़ु सूंहं पर शान बि रही आहे। सिंध सक़ाफ़ती मेले अंदरि उन सिलसिले में पग ॿधण में महारत जे बाक़ाइदा चिटाभेटी खां पोइ इनाम ॾिनो वेंदो आहे। मुछ या शहपर जी हिन चिटाभेटीअ में मुख़्तलिफ़ शौक़ीन शरीक थियनि था ऐं वॾे शहपर जी भेट खां पोइ खटींदड़ इनाम हासिलु कनि था। चिटाभेटी इन सिरे हेठि मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं कॉलेजनि जा छोकिरा ऐं छोकिरियूं शरीक थियनि थियूं, जेकी सक़ाफ़त ऐं जाग्राफ़ी जे बारे में हूंदा आहिनि।
जॾहिं त शागिर्दनि में तक़रीरुनि जो मुक़ाबिलो पिणु थींदो आहे। उते मुक़ाबिलो खटींदड़ ॿारनि खे इनाम पिणु ॾिना वेंदा आहिनि। औरतूं समाज जे तरक़ीअ में अहम किरदारु अदा कंदियूं आहिनि। इन कॉन्फ्रेंस में हर शोबे सां तालुक़ु रखंदड़ औरतुनि खे पंहिंजे ज़िंदगीअ जे तजुर्बनि, मुश्किलातुनि ऐं हासिलातुनि जी पचार जो मौक़ो ॾिनो वेंदो आहे। सिंध सक़ाफ़ती मेले जे मंच ते मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मुश्तमिल ख़ाका पेश कया वेंदा आहिनि, जिन में ॿारनि तोड़े नौजवाननि खे पंहिंजो फ़न उजागर करण जो मौक़ो मिलंदो आहे। जॾहिं त हीउ इस्म फ़न तरफ़ नए नसुल खे राग़िब करण जे ख़्याल खे नज़र में रखंदे मेले जे रंगनि में शामिल कयो वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा भाॻिया हिन नुमाइश में पंहिंजो मुख़्तलिफ़ नसुलनि जूं बकरियूं नुमाइश लाइ आणींदा आहिनि, जिन खे संदनि उन इश्क ते इनामनि सां नवाज़ियो वेंदो आहे। हीअ निज सक़ाफ़ती चिटा भेटी आहे, जंहिंमें ॾांदनि जी गोए लाइ भला ॾांद सिंगारे सजाए मैदान में लाथा वञनि था ऐं जंहिंमें लॻभॻि 40 ढगनि जा जोड़ा गोए में हिसो वठनि था, जिन मां खटणहार जोड़े जो मालिक ऐं सवार सभ खां वधीक दाद हासिलु करे थो। घोड़े सवारी बादशाही शौक़ु सम्झो वञे थो। तोड़े जो अॼु जे मशीनी दौर में हिन सवारीअ जो तमामु घणो काल थी पियो आहे, पर पोइ बि सिंध में अहिड़ा केतिरा ई शौक़ीन मौजूदु आहिनि जिन वटि आला नसुल जा घोड़ा मौजूदु आहिनि, जेके हिन मेले में शरीक थी दाद वसूल कंदा आहिनि। मल्ल सिंध जी क़ौमी रांदि आहे, जंहिंजा पहलवान सिंध जे केतिरनि ई शहरनि मां हिन मलाखड़े लाइ कही ईंदा आहिनि। हज़ारनि जे तइदाद में शाइक़ीन उनखे ॾिसण लाइ मिली वेंदा आहिनि। सक़ाफ़ती मेले जो हीउ सभ खां अहम रंग आहे। हीअ हिकु मशहूरु ऐं दिलचस्प रांदि आहे, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां चोटीअ जा रांदीगर शिरकत लाइ अचनि था ऐं हीअ रांदि मुख़्तलिफ़ टीमुनि विच में खेॾी वञे थी। बेलाड़ो बि मल्ल वांगुरु सिंध जे माण्हुनि लाइ ख़ासि दिलचस्पीअ वारी रांदि रही आहे। हीअ रांदि ॿिनि टीमुनि जे विच में खेॾी वेंदी आहे। हिकु अंदरीं ऐं ॿी ॿाहिरीं टीम थींदी आहे ऐं हिक ॿिए खे मात ॾियण जी कोशिशि कई वञे थी। सिंध सक़ाफ़ती मेले में हिन रांदि जो पिणु एहतमाम कयो वेंदो आहे। हीअ रांदि ॿिनि अलॻि अलॻि टीमुनि जे विच में ॿारनि जे अंदरि थींदी आहे, जेका निहायत दिलचस्प थिए थी। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जूं टीमूं सिंध सक़ाफ़ती मेले में अची हिन रांदि में हिसो वठनि थियूं। बहिरान हिस्टोरिकल एंड कल्चरल वेलफेयर सोसाइटी तरफ़ां मल्हाइजंदड़ हिन 3 ॾींहंनि वारे मेले में खाधनि जा स्टॉल, सक़ाफ़ती स्टॉल, होटल ऐं आम दिलचस्पीअ जूं ॿियूं बि केतिरियूं ई शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि। जॾहिं त मेले जी पुॼाणी सिंध जे लोक गीत हो जमालो ऐं सूफ़ियाणी दुआ सां कई वेंदी आहे।